अस्सलाम वालेकुम। मिसन वडी न्यूज़ नेटवर्क में भलीकार ख़बरों सां शेयर कंदा हलूं यूसी मिसण खां, जिते यूसी मिसण जे नंढनि तोड़े वॾनि ॻोठनि में सफ़ाई न थियण करे रोड रस्ता कचरा कुंडी बणिजी विया, जॾहिं त मिसण शहर जो मेन रोड बि हर वक़्तु गटर जे पाणी में बुॾल रहे थो। स्कूली ॿारड़ा तोड़े निमाज़ी बि उन गटर जे पाणी मां गुज़र कनि था। शहरियुनि पारां हुकूमत तोड़े नेब खां मुतालबो कयो वियो आहे त माहाना 5 लाख रुपया बजट किथे ख़र्च कई वञे थी। उन सां गॾोगॾु शहरियुनि डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट खां मुतालबो कयो आहे त ॻोठनि तोड़े मिसण वॾी शहर जी सफ़ाई सुथराई कराई वञे, जीअं बीमारियुनि खां बची सघिजे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट जे लाइ विज़िट करियो असांजी वेबसाइट मिसण वॾी न्यूज़ नेटवर्क।